रियल इश्यूज़ में एक दफ़ो ॿीहर भली कार नादिन सॼी सिंध जी जेके नंढियूं सरकारी अस्पतालूं आहिनि उन्हनि जी हालति इंतिहाई अबतर आहे। ठारू शाह जी जेका सरकारी अस्पताल आहे उते त चयो वञे थो त कारी वारा कख आहिनि, डॉक्टर्स जी तमामु घणी खोट आहे। उतां जेके मरीज़ आहिनि उहे शिकायतूं कनि था त खेनि मुफ़्त दवाऊं नथियूं फ़राहम कयूं वञनि। मलेरिया जो मर्ज़ तेज़ी सां उते वधियलु आहे पर सही तरीक़े सां उते इलाजु न पियो थिए। इन हवाले सां वधीक आगाह कंदो असांजो ठारू शाह जो रिपोर्टर इख़्तियार सोलंकी। जी इरफान साहब, वॾी महिरबानी तव्हां असांखे रियल इशूज़ प्रोग्राम में असांखे टाइम ॾिनो। असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं ठारू शाह जी सरकारी अस्पताल में, जिते बुनियादी सहूलियतुनि जी तमामु घणी शदीद खोट आहे। जे अस्पताल जी जेका चार दीवारी आहे उहा बि मुकमल किरियल आहे ऐं जंहिंजे करे चार दीवारी किरियल हुजण जे करे पाड़े वारा जेके हितां जा आहिनि जेको गंद किचिरो उछलाए था वञनि, जंहिंजे करे केतिरियूं वबाई बीमारियूं पखिड़िजी वियूं आहिनि। ऐं हिन वक़्तु जेको मेन इशूज़ हली रहियो आहे उहो इशूज़ हली रहियो आहे त मलेरिया जी दवा जी तमामु घणी शार्टेज आहे ऐं मलेरिया जा बि मरीज़ तक़रीबन रोज़ 200 खां 250 मरीज़ हिते अचनि था अस्पताल में। उन सां गॾोगॾु ठारू शाह सरकारी अस्पताल में सोलर सिस्टम जी सहूलियत मौजूदु आहे, पर सोलर सिस्टम नाकारा बणियल आहे। अल्ट्रासाउंड जी जेका मशीन आहे उहा बि काफ़ी सालनि खां वठी बंदि आहे। एक्सरे मशीन जेका आहे उहा बि काफ़ी सालनि खां वठी बंदि आहे, जंहिंजे करे हितां जेके मरीज़ आहिनि उन्हनि खे हितां प्राइवेट अस्पतालुनि में रेफर कयो थो वञे ऐं महांगाई जे करे जेको आहे मरीज़ बि सख़्तु तमामु घणो परेशान आहिनि। हिकु त वफ़ाक़ी गवर्नमेंट ऐं निगरान हुकूमत महांगाई में एॾो आवाम खे पीसियो आहे जो माना आवाम हींअर साह खणण जे बजाए मरण ते मजबूर आहे। उन सां गॾोगॾु हिते व्यम जेको घरु आहे उहो बि काफ़ी सालनि खां वठी बंदि आहे। राति जे टाइम में का बि लेडी डॉक्टर मौजूदु न आहे ऐं उन सां गॾोगॾु डेंटल लेबॉरेटरी आहे जेका उहा बि काफ़ी सालनि खां वठी हिते नाकारा बणियल आहे, कंहिं बि कम जी न आहे। मलेरिया जेका हिते टेबलेट बि न मिली रही आहे। तव्हांखे ॿुधाईंदो वञा त सोलर सिस्टम सां गॾोगॾु पर जेको लाइट जो जेको निज़ाम आहे उहो बि ट्रांसफार्म सड़ियल हुजण जे करे उहो बि निज़ाम धरम भरम लॻो पियो आहे। जेको मरीज़नि जो जनरल वार्ड आहे उन में बि लाइट मौजूदु न आहे, जंहिंजे करे मरीज़ हिते तड़पी रहिया आहिनि। मरीज़नि सां गॾोगॾु जेको हिते डॉक्टर स्टाफ आहे या हेठियों जेको स्टाफ आहे उहो बि उन्हनि सां गॾोगॾु गर्मीअ में तड़पी रहियो आहे। त जॾहिं बि हिते बरसाति थींदी आहे त अस्पताल में मुकमल चारों तरफ़ पाणी हूंदो आहे ऐं अस्पताल जेको आहे सो मुकमल तलाउ जो देख ॾींदी आहे, जंहिंजे करे अस्पताल बरसातुनि वारे ॾींहंनि में मुकमल बंदि हूंदी आहे। जी नाज़रीन, असांजो ठारू शाह जो रिपोर्टर इख़्तियार अली सोलंकी ठारू शाह जी सरकारी अस्पताल जी अबतर सूरत-हाल जे हवाले सां आगाह करे रहियो हो। असांजे रिपोर्टर कोशिशि कई त अस्पताल इंतिज़ामिया जो बि मौक़िफ़ साम्हूं अचे, पर असांजो रिपोर्टर मरीज़नि जे वारसनि सां मक़ामी रहवासियुनि सां ॻाल्हि ॿोल कई आहे। उहे छा था चवनि अचो त ॿुधूं। ठारू शाह रूरल हेल्थ सेंटर अस्पताल आहे। असल में हीअ मसइलनि जे वर चढ़ियल आहे। हिते रुॻो मसइला आहिनि। तव्हां ॾिसो त हीअ जेका हितां चौदीवारी आहे इहा काफ़ी सालनि खां वठी न ठही आहे। जॾहिं बि बरसातुनि जो पाणी ईंदो आहे त इहो सॼो पाणी लही अची अस्पताल खे ॿोड़े छॾींदो आहे। अस्पताल में जेको बि ॾिसंदो अस्पताल हिन ठारू शाह जी जेका अस्पताल ईअं सम्झो मसल स्थान बणियल आहे। हितां जो असांजो जेको सोलर सिस्टम आहे उहो सोलर सिस्टम बि ख़राबु आहे, जंहिं सबबु माना त हिते को बि माना कमु सही नथो थिए। उन खां पोइ असांजी जेका हिते ठारू शाह में एक्सरे लाइ मशीन आहे इहा बि ताज़ा हालिया बरसातुनि सबबु जेको सो उहा बि जेको सो ख़राबु थी पई आहे। उहा बि जेको सो हिन वक़्त ताईं कोन थी ठहे। उन खां अलावा ॿिया केतिरा ई मसइला आहिनि। दवाउनि जी खोट आहे। दवाउनि जी खोट पैदा थिए थी जो हिते जेके मरीज़ जेके अचनि था उन जो तइदादु जेको सो सवनि में आहे। रोज़ 150, 200, 250 माण्हू अचनि था। इन जे करे जो ॿाहिरां जा माण्हू बि हेॾे अचनि था, उहे बि जेको सो हितां दवा था वठनि, जंहिं सबबु दवाउनि जी जेको सो वॾी शार्टेज थिए थी। असां DHO नौशर अफरोज़ खे अपील था कयूं त बराए महिरबानी जेके ठारू शाह जा अस्पताल जा बुनियादी मसाइला आहिनि उन्हनि खे जेको सो फौरी तौर ते हल करे ऐं इन्हनि जे लाइ जल्द खां जल्द नोटिस वठे। जेके घणनि ॻाल्हियुनि खां पोइ हिते पियल आहे, जीअं त हिन में पाणी बीहंदो वञे, मींहुं थो वसे त 4-5 फुट पाणी बीहंदो वञे ऐं ॿाहिरि निकिरे कोन थो। मरीज़नि खे वॾी परेशानी आहे ऐं मरीज़ जेके वीचारा बीमारी मुब्तला आहिनि ऐं हिन जा जेके पास जानवर मरण था उहे फिटी कई था वञनि। हिते पोइ तमामु गंदगी थी वञे ऐं असां वस वारनि ऑफिसरनि खे हितां रिक्वेस्ट था कयूं त हिन जी मालिकी कई वञे। अस्पताल में असां आया आहियूं, न दवाऊं मिलनि थियूं, न का शइ न आहे, न डॉक्टर लभनि था। एमरजेंसी यम लाइ को अचे थो त यम जे लाइ माण्हू मोटिया था वञनि। का रिस्पेंड हिते सही न आहे का, ऐं अस्पताल जा अमलदार बि सही न आहिनि। हिते का शइ न, हींअर वेठा आहिनि, कंहिं वटि दवा नथी मिले, का इंजेक्शन नथी मिले, पर्चियूं ॿाहिरि लिखी ॾियनि था कि ॿाहिरां वठी अचो। हीअ पघारूं खणनि था, पघारूं छा जो था खणनि? बाक़ी छा जे लाइ अस्पताल गवर्नमेंट छा जे लाइ ख़र्चु करे थी?
ऐं जेको मरीज़ वग़ैरह अचनि था माना जेको आहे सो मिड़ई सिरिंज वठी बसि सिरिंज बि पंहिंजे पैसनि जी का बि माना हिकिड़ी सहूलियत वग़ैरह हिते न आहे का माना मुलाज़िम माण्हू जेको आहे मज़दूर माण्हू वञनि त वञनि काॾे सरकारी अस्पतालूं ख़ाली लॻी पियूं आहिनि अलाए कंहिंजूं तिजोरियूं भरींदा था वञनि बाक़ी हिते आम माना जनता परेशान माना ॾाढो माना मज़लूम माण्हू एमरजेंसी माना का बि का अहिड़ी का सहूलियत वग़ैरह न आहे हिते डॉक्टरनि जी बि तमामु घणी शॉर्टेज आहे ऐं जेको सो राति जो लेडीज़ डॉक्टर वग़ैरह जी बि तमामु घणी तकलीफ़ आहे माण्हुनि खे ऐं अचूं था मलेरिया वग़ैरह जी सिरिंज जो टेस्ट कराइण टेस्ट कनि था वरी चवंदा दवा वग़ैरह जेको ॿाहिरां वठी वठो दवाउनि जी बि तमामु शॉर्टेज आहे ऐं तव्हां ॾिठो हूंदो पाण गंद किचिरो बि तमामु ज़्यादा आहे ऐं चौदीवारी जेका आहे इहा माना भॻल आहे इन जो माना बंदोबस्तु कयो वञे ऐं जेको थो अलाए केतिरा जानवर अंदरि अचनि कुता ॿिलियूं ऐं जेको थो ऐं लाइट जी बि का सहूलियत कान्हे का। नाज़रीन हाणे असां जाइज़ो वठंदासीं सिंध जे तबाहाल स्कूल्स जो। शुरूआत कंदासीं शहीद बेनज़ीराबाद ज़िले जे तालके काज़ी अहमद खां। काज़ी अहमद भरिसां ॻोठ मीर मोहम्मद लाखो जो स्कूल तबाहाली जो शिकार आहे। फर्नीचर जी तमामु घणी खोट आहे। स्कूल में बिजली न आहे जंहिंजे करे उते पढ़ंदड़ शागिर्द ऐं शागिर्दाणियूं सख़्तु परेशान आहिनि। इन हवाले सां वधीक आगाह कंदो असांजो काज़ी अहमद जो रिपोर्टर ग़ुलाम हैदर बालादी। जी इरफान साहब मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त तालके काज़ी अहमद में तालीम जे हवाले सां ॻाल्हि कजे त तालके काज़ी अहमद जे केतिरनि ई स्कूलनि में जेको आहे सहूलियतुनि जी अणाठ लॻी पई आहे ऐं ॿिए पासे जेको आहे काज़ी अहमद वेझो ॻोठ मीर मोहम्मद लाखे जो गवर्नमेंट प्राइमरी स्कूल जेको आहे उन में के बि सहूलियतूं मुयसरु न आहिनि। ॿार जेके आहिनि 150 जे लॻभॻि जेके ॿार आहिनि उहे पट ते वेही करे तालीम पिराए रहिया आहिनि ऐं उन्हनि जे लाइ सिर्फ़ु हिकिड़ो उस्तादु मुक़ररु थियलु आहे। पाणी बिजली समेत के बि सहूलियतूं उते जेके आहिनि मुयसरु न आहिनि। ॻोठाणनि ॿारनि जेको आहे एतिजाजी मुज़ाहिरो कंदे एजुकेशन खाते ऐं हुकूमत सिंध खां जेको आहे मुतालबो कयो आहे त जल्द खां जल्द जेके समूरियूं बुनियादी सहूलियतूं आहिनि उहे मुयसरु कयूं वञनि त हुतां जा जेके मुस्तक़बिल जा मामार आहिनि उहे बहितर खां बहितर जेका तालीम आहे उहा हासिलु करे सघनि। जी नाज़रीन असांजो रिपोर्टर ग़ुलाम हैदर बालादी काज़ी अहमद भरिसां ॻोठ मीर मोहम्मद लाखो जे स्कूल जी तबाहाली जे हवाले सां आगाह करे रहियो। असांजे रिपोर्टर स्कूल जे उस्ताद सां शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि सां ॻाल्हि ॿोल कई आहे। संदन छा चवणु आहे, छा मुतालबो आहे, अचो त ॿुधूं। 5 सालनि खां वठी हिते का बि सहूलियत कोन्हे का, न फर्नीचर आहे न लाइट आहे न दीवारी आहे। ऐं उनखां पोइ हींअर जेका पोएं साल ॿोॾ आई उन में ई टोटल स्कूल जेको आहे डैमेज थी चुको आहे। असां वसवारनि खां अपील था कयूं त महिरबानी करे असांखे ही स्कूल में फर्नीचर ॾिनो वञे ऐं उनखां पोइ हिन बिल्डिंग जी मरमत कई वञे। ऐं उनखां पोइ असांजे स्कूल में टोटल 150 खां मथे इनरोलमेंट आहे। ॿार ॾाढी ॾुखाई में हेठि पट ते वेही रहिया आहिनि, गर्मी जे करे ॾाढियूं तकलीफ़ूं महसूसु करे रहिया आहिनि। असां DO नवाब शाह खे अपील था कयूं, डायरेक्टर साहिब खे अपील था कयूं, वज़ीर आज़म निगरान वज़ीर आला खे अपील था कयूं ऐं उनखां पोइ बिलाल साहिब खे बि अपील था कयूं त महिरबानी करे हिन स्कूल ॾे ध्यानु करे वञे। भाई मां 5 दर्जे में पढ़ा थो। हिते कुझु बि न आहे, स्कूल भॻो पियो आहे, न बेंचूं आहिनि, डेस्क कुझु बि न आहे। असां किताब बि न आहे, पंहिंजे पैसनि मां वठूं। पाणी बि न आहे, नलको बि न आहे, पंहिंजे पैसनि मां नलको हणाए थो। कुझु बि न आहे। असांखे सरकार खे महिरबानी करे असांखे टैक्सूं वठी ॾियो। पेंट्रियूं न को पखा न को दर भॻा पिया आहिनि। जेको हुजे कुर्सियूं खणियूं हलाए वञनि, असांखे कुझु बि कोन्हे। असांखे लाइट खपे, बेंचूं खपनि, दर भॻिया पिया आहिनि या खपनि, लाइट कोन्हे। फर्नीचर खपे, असांखे पावर खपे। असां गर्मियुनि में स्कूल नथा पढ़ी सघूं, असांखे किताब खपनि। वक़्तु आहे ब्रेक जो। ब्रेक खां पोइ प्रोग्राम जे सिलसिले खे जारी रखियो वेंदो। ॾिसंदा रहो रियल इश्यूज़।